to Time News Studios. सिंध जो रेवेन्यू खातो करप्ट इदारो आहे। कराची समेत समूरी सिंध जो बेड़ो बोड़े छॾियो। सुप्रीम कोर्ट कराची में समूरिन सरकारी ज़मीननि तां कब्ज़ा छॾाइण जो हुकुम ॾेई छॾियो। सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू खां 3 महीननि में रिपोर्ट तलब। कराची में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन वारे केस ते ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त रेवेन्यू जो इदारो अरबे रुपया ठाहे रहियो आहे। असां सभु रिपोर्ट्स ॾिठियूं आहिनि। ॾेखाव में कार्रवाइयूं करे बाद में इमारतूं ठाहियूं। KMC ऐं KDA वटि कराची जो मास्टर प्लान ई नाहे। अधु कराची सर्वे नंबर ते हली रहियो आहे। यूनिवर्सिटी रोड ते 15 माड़ इमारतूं आहिनि। मलीर में घड़माड़ इमारत ठाहे छॾियूं। सुपर हाईवे ते एकड़ जे हिसाब सां अॼुकल्ह भितियूं केरु ठाहींदो। ज़मीननि जो रिकॉर्ड कंप्यूटराइज़ न थियो त सीनियर मेंबर रेवेन्यू बोर्ड ऐं लॻियल ऑफिसर्स ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सुप्रीम कोर्ट कराची में सिंधी मुस्लिम सोसाइटी लॻु तामीर थियल नस्ला टावर ॾाहण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद कमिश्नर कराची खे हुकुम ॾिनो त नस्ला टावर खे ॾाहण जो कमु तव्हांखे करणो आहे। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां सुप्रीम कोर्ट खे गुजर नाले ते ऑपरेशन रोकण जी इस्तदा। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में ॿुधणीअ दौरान अटॉर्नी जनरल चयो त गुजर नाले ते ऑपरेशन सां 40,000 माण्हू मुतासिर थींदा। इंसानी अलमियो जनम वठंदो। वफ़ाक़ ऐं सिंध सरकार सां हिन मामले ते ॻाल्हाइण चाहियां थो। अदालत AG सिंध खे चयो त तव्हां ऑपरेशन जारी रखो। अदालत अटॉर्नी जनरल खे वफ़ाक़ ऐं सिंध सरकार सां सलाह मशवरनि जी हिदायत करे छॾी। ठट्टो जी लखें एकड़ ज़मीन जो रिकॉर्ड कंप्यूटराइज़ न थियण जो एतराफ़। रेवेन्यू बोर्ड अदालत खां 2 महीननि जो वक़्तु घुरी वरितो। सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री में ज़मीननि जो रिकॉर्ड कंप्यूटराइज़ करण बाबति केस में रेवेन्यू बोर्ड जे मेंबर ॿुधायो त ज़मीननि जो रिकॉर्ड 2007 में सड़ी वियो हो, जेको अञा ताईं कंप्यूटराइज़ न थी सघियो आहे। जस्टिस एजाज़ुल अहसन रिमार्क्स ॾिना त तव्हां 2008 खां 2 महीननि जी मोहलत घुरी रहिया आहियो, पर रिकॉर्ड नथो ठहे। क़ौमी असम्बली जे स्पीकर तरफ़ां गुज़िर ॾींहुं थियल हंगामे ते इजलास तलब कयो वियो। सेक्रेटरी असम्बली सूधो ॿिया आला ऑफिसर शिरकत कंदा। स्पीकर असद कैसर जी सदारत हेठि हंगामी इजलास में गुज़िर ॾींहुं थियल हंगामे बाबति CCTV फुटेजिस ऐं दस्तियाब वीडियोज़ जो जाइज़ो वरितो वेंदो। स्पीकर चयो आहे त जांच जी रोशनीअ में मुलविज़ मेंबर्स मथां असम्बली इजलास में दाख़िला ते पाबंदी लॻाई वेंदी। हुकूमती वज़ीर हंगामे ऐं गार गंद सां शहबाज शरीफ़ जी तकरीर रोकण में नाकाम थिया त FIA ज़रिए नोटिस सुम्हाणिया विया। FIA बजट सेशन दौरान अपोज़िशन लीडर खे तलब कयो आहे।
अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त हिन मुल्क में सर्कस ऐं तमाशो लॻल आहे। क़ौमी असैम्बलीअ में अपोज़िशन लीडर जी तक़रीर रोकण लाइ वफ़ाक़ी वज़ीरनि गारियूं ॾिनियूं ऐं किताब हयां। वोट चोरी न थियनि त किताब हणंदड़ ऐं गारियूं ॾींदड़ असैम्बलीअ में न अची सघंदा। क़ौमी असैम्बलीअ में अवामी मसइलनि ते नथो ॻाल्हायो वञे। कंहिं ज़माने में KMC ऐं KDA इज़त वारा इदारा हूंदा हुआ। KMC कराचीअ खे तबाह करे छॾियो। कराचीअ खे अहिड़ो बणायो वियो आहे जो धूड़ ऐं मिटी उॾामे थी। नाला भरिया पिया आहिनि। सॼे लाइंस एरिया में हिक पर्ची ते ज़ाती मक़सदनि लाइ ज़मीनूं विकिरो कयूं वयूं। सुप्रीम कोर्ट जा कराची में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन बाबति केस ते ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त KMC पहिरीं पाण फंड्स पैदा कंदी हुई। KMC जे 80% मुलाज़िमनि खे फ़ारिग़ कयो। उहे को बि कमु नथा कनि, सॼो ॾींहुं ऑफिस में वेठा हूंदा आहिनि। कराचीअ में आफ़त ईंदी आहे त केर बि नज़र नाहे ईंदो। गुज़िरियल बरसातुनि में असां इहो ॾिसी चुका आहियूं। हाणे सभु जुगाड़नि में लॻा पिया आहिनि। कराचीअ में 36,000 फलाही प्लॉट्स तां कब्ज़ो छॾायो वेंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे अॻूणे जज शौकत अज़ीज़ सिद्दीकी हल्फिया बयान ते एतिराज़नि ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। हल्फी बयान ते रजिस्ट्रार ऑफिस जा एतिराज़ ख़तमु करे उन खे रिकॉर्ड जो हिसो बणाइण जी इस्तदा। शौकत अज़ीज़ सिद्दीकी मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त हल्फी बयान में उहे हक़ीक़तूं लिखियूं आहिनि जेके सुप्रीम जुडिशल काउंसिल में ॾिनल बयान में शामिल हुयूं। का बि नई शइ शामिल नाहे कई वई। डीपलो में इंसानियत सोज़ वाक़ियो। मक़ामी वॾेरे ते केस दाख़िल कराईंदड़ ॻोठाणे मथां तशद्दुद ऐं तज़लील। ॻोठ कड़कासर में हथियारबंदनि जो पोहरियतनि गुल मोहम्मद हालो ऐं मलूक हालो ते वहशियाणो तशद्दुद। पोहरियतनि जूं मुछूं भिरूं ऐं अधु मथो कूड़े तज़लील। पुलिस ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो। मुतासिरनि दाहियो आहे त बाअसर वॾेरे ख़िलाफ़ केस दाख़िल करण ते जवाबदार ॾातर ॾिनो हालो जे माण्हुनि हमलो कयो, जंहिं दौरान खेनि तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणायो वियो। जवाबदारनि खे बाअसरनि जी पुठ भराई हासिल आहे। केस दाख़िल थियण बाद संदनि ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। तशद्दुद ऐं तज़लील जो शिकार ॻोठाणे गुल मोहम्मद हालो बाअसर वॾेरे ॾातर ॾिनो हालो ख़िलाफ़ केस दाख़िल करायो हो। पुलिस तरफ़ां वॾेरे खे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ अरबाब ग्रुप तरफ़ां एहतजाज बि कयो वियो हो। चक वेझो कमालानी अतराणी ऐं सद खानानी धुरियुनि में छिकताण सां वधीक हिकु नौजवान क़तल। ॻोठ हबीब जतोई में 3 धुरियुनि में छिकताण दौरान मंज़ूर कमालानी मारिजी वियो। 3 ॼणा ज़ख़्मी। गुज़िरियल राति औरत ईसा कमालानी मारिजी वई हुई। धुरियुनि में फायरिंग सबबि इलाइक़े में ख़ौफ़। खूनी तकरार तां हेल ताईं 2 औरतुनि समेत 10 ॼणा मारिजी चुका आहिनि। PTI सरकार अवाम मथां पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोल 2 रुपया 13 पैसा महांगो। हाई स्पीड डीज़ल जे अघनि में 1 रुपयो 79 पैसा। लाइट डीज़ल जी क़ीमत में 2 रुपया 3 पैसा वाध। गासलेट 1 रुपयो 89 पैसा महांगो। नाणे वारी वज़ारत मूजिबि पेट्रोल जो नओं अघु 110 रुपया 69 पैसा फ़ी लीटर मुक़रर। हाई स्पीड डीज़ल जी नई क़ीमत 112 रुपया 55 पैसा। लाइट डीज़ल जो नओं अघु 79 रुपया 68 पैसा ऐं गासलेट जो नओं अघु 81 रुपया 89 पैसा फ़ी लीटर मुक़रर कयो वियो। कराची जे इलाइक़े इब्राहिम हैदरी में 2 मुहाणनि जो पुरस्कार नमूने मौत। 6 ॼणा बेहोशीअ वारी हालत में हथ आया।
पुलिस जो चवणु आहे त ज़हरीली शइ वापराइण सबबि मुहाननि जो मौत थियो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भलीकार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स सां ॾिठियूं बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ।